आज सपरा खबर सरजारिया खबर शरकंदा से पीरागोट खा पीरागोट बरसा आसार बदन जी फेरिंग में कतल थियल मिस्किन उर्फ कटोर उजण जो भाव वाक़े बाबत तफ़सील ॿुधाए ॿिए तरफ़ मारिजी वियल मिस्किन तरफ़ां उर्फ कटोर उजण जी हयात जी तस्वीर तव्हांजे साम्हूं आहे। कहिड़ी जाइ ते जेको आहे मसइलो थियो अंगार मस्जिद हो गयो अॻे में असां विडिया पिया पीर आदिल छॾायोसीं हिते ॿ टे चकर सां झलियोसीं भाई तो न टपंदा कयो हथियारनि सां पुलिस असांखे थी तंग करे तो झेड़ो थियो विडिया भरियल आहिनि पीर आदिल बि माना जेको माण्हू ॿधा असां नारेजन जा पीर आदिल माण्हू छॾाए वियो पीर आदिल अच्छा मोटरसाइकिल ते हे बि मोटरसाइकिल ते फिरी वापार कंदा वापारी दुनिया खे ख़बर है पुलिस खे ख़बर है एसपी खे ख़बर है वापारी असांखे कटार वापारी आहे भा हयात जड़े गोठे ठाऊं असां जॻह ते कढ लॻ हादल छा वंडू फाते बजणा पोइ हकल ॾेई पिस्टल हयो फेर हई मोटी असां आया ना हिते सुञाते आया नारे जो आहे असां भरसां कहिड़ी जाइ ते जेको आहे मसइलो थियो अंगार मस्जिद हो गयो अॻे में असां विडिया पिया पीर आदिल छॾायोसीं हिते ॿ टे चकर सां झलियोसीं भाई तो न टपंदा कयो हथियारनि